कुछ ॾींहं अॻु हैदराबाद में कासिमाबाद जे मुख़्तियार कार माजिद ख़ासक़ली जे घर ते चढ़ाई ऐं तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ दौड़ में बि असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियार कार आफ़ीस दौड़ जे अमले आल सिंध रेवेन्यू एम्प्लॉय यूनियन डिवीज़नल शहीद बेनज़ीर आबाद जे सदर मीर मोहम्मद बिरोही हाजी मोहम्मद असलम भट्टी सरफराज़ अली खंड जी अॻवानीअ में ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी आफ़ीस जी तालाबंदी करे कम छॾ हड़ताल बाद एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। बुख हड़ताल ते वेठल मुख़्तियार कार दौड़ मोहम्मद अली जमाली ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इस्लामाबाद में माजिद अली ख़ासक़ली सां जेको वाक़ियो थियो आहे हुनजे घर ते जेको हमिलो थियो आहे उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां मुतालबो इहो ई आहे त असां इंसाफ़ थियणु घुरिजे, असांजे ऑफिसरनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे, असां मुलाज़िमनि खे तहफ़ुज़ हुअणु घुरिजे। को वहशाणो तशद्दुद थियो आहे असांजे मुख़्तियार कार ते ऐं उनजी फैमिली ते, उन जी तहक़ीक़ात कराए उन जी बि इंक्वायरी करे वञे। ॿिन्ही फैमिलियुनि सां जस्टिस थिए, इन सिलसिले में असां सभु हिते गॾु आहियूं ऐं गवर्नमेंट खां ऐं जेके आला इख्तियार आहिनि उन इख्तियारात आहिनि उन्हनि खां डिमांड था कयूं त जस्टिस कयो वञे। हुननि चयो त मुख़्तियार कार जे घर ते चढ़ाई ऐं संदन भाउ खे बाज़ार में सरेआम तशद्दुद जो निशानो बणाइण किथां जो इंसाफ़ आहे। जेकॾहिं नीगर जे क़त्ल जो मामिलो आहे तॾहिं बि उनजी तहक़ीक़ात थियणु घुरिजे। हुननि मुतालबो कयो त फिलफौर मुख़्तियार कार ते तशद्दुद कंदड़ ऐं घर ते हमिलो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोही, सिंध टीवी न्यूज़ दौड़।